गुड़ जंहिंखे सर्दीअ जी सौगात सॾियो वेंदो आहे। गुड़ जेको इस्तेमाल त साल जा 12 महीना थींदो आहे, पर सर्दीअ जे महीननि में ई कयो वेंदो आहे। गुड़ जा जेके फ़ाइदा आहिनि, ही हिकिड़ो नेचुरल शइ आहे, कुदरती शइ आहे। तव्हां ॾिसो त जेकी खंड असां खाईंदड़ आहियूं, खंड में इहो आहे त टोटली तक़रीबन घणो हुन में केमिकल यूज़ थींदो आहे। गुड़ जेको आहे नेचुरल शयुनि खां, नेचुरल इंग्रीडियंट सां, माना कुदरती अज्जा खां ठहे थो। इन में खंड जे निस्बत, शुगर जे निस्बत गुड़ में थोरो केमिकल जो यूज़ घटि हूंदो आहे। इन करे जेको आहे ही वधीक फ़ाइदेमंद आहे बनिस्बत खंड जे। आबादगार तोड़े हारी गुड़ खे कमंद मां तैयार कंदा आहिनि। गुड़ खे तैयार करण लाइ सभ खां पहिरां कमंद जी कटाई ऐं सफ़ाई करे मुख़्तलिफ़ सवारियुनि ज़रिए कमंद ठाहिण वारे पिड़ में आंदो वेंदो आहे। गुड़ खे तैयार करण लाइ सभ खां अहम मशीनरी हीअ हूंदी आहे, जंहिंखे सिंधीअ में चीचड़ो ऐं उर्दूअ में वेलणो सॾियो वेंदो आहे। मशीन आहे, इन में रस निकिरंदो आहे, इनखे चवंदा आहिनि चीचड़ो। ठीकु आहे, पोइ रस निकिरी होॾां वञे थी, पोइ पचे थी। पंजाबी में असां इनखे चवंदा आहियूं बेलणो। इसको बेलना बोलते हैं। साईं ये रस निकलता है, यहाँ से ये मशीन पे वहाँ जाता है, फिर इसका गुड़ बनता है। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ क़िस्म जा वेलणा इस्तेमालु कया वेंदा आहिनि, पर असांजे इलाइक़े में हिन क़िस्म जे वेलणे जो इस्तेमालु थींदो आहे। गुड़ जे तैयार करण जो शुरूआती मरहलो कमंद जे काने खे हिन चीचड़े मां गुज़ारणो हूंदो आहे, जेको कमंद जी गुड़ीअ खे अलॻि ऐं रस खे अलॻि करे ॾींदो आहे। असांजे इलाइक़े में हिन चीचड़े या वेलणे खे इंजण ज़रिए घुमायो वेंदो आहे, पर केतिरनि ई इलाइक़नि में ॾांद गाॾियुनि तोड़े ट्रैक्टरनि ज़रिए हिन वेलणे खे घुमायो वेंदो आहे। डीजल मशीन थई, हिन में हलंदो आहे। इसको जनरेटर भी बोला जाता है। और सही काफ़ी इलाकों में ढगों पे भी चलते हैं, ट्रैक्टरों पे भी चलते हैं। ये रस निकालने वाले इसको बेलना भी बोलते हैं, चिचड़ा भी बोलते हैं। कमंद जे काननि मां निकिरंदड़ रस हिन वेलणे खां भठीअ ते मुंतक़िल कई वेंदी आहे। गुड़ खे तैयार करण जे लाइ ॿिनि क़िस्मनि जे तइनि जो इस्तेमालु कयो वेंदो आहे, जंहिंमां हिकु तई चोरस ऐं ॿी तई गोल हूंदी आहे। जूस है, यहाँ पे हो रहा है गर्म, यहाँ से क्रॉस करके वहाँ जाएगा, इसका बनेगा उधर गुड़। सही इनके कढ़ाई चबो आ त हिक जे जरूरत हुजे इन शइ जो त पोइ कंहिं कारीगर खे मतलब ऑर्डर ॾेई ठाहिणो।
गुड़ तैयार करण लाइ ख़ासि इस्तेमाल हिन वॾी ऐं गोल तईअ जो कयो वेंदो आहे। गुड़ तैयार करण जो ॿियो मरहलो हिन तईअ खां शुरू कयो वेंदो आहे, जंहिंमें कमद जी रस विझी करे बाहि ज़रिए पको करण लाइ रखियो वेंदो आहे। गुड़ तैयार करण लाइ ॿिनि क़िस्मनि जे केमिकल टार्टरी ऐं निशास्ते जो पिणु इस्तेमालु कयो वेंदो आहे। गुड़ में इस्तेमाल थींदड़ केमिकल टार्टरी कमद जे रस खे साफ़ करण लाइ इस्तेमाल कयो वेंदो आहे, जॾहिं त निशास्तो गुड़ जी रस खे ॼमाइण में मदद पिणु कंदो आहे। इलाइक़े वासी न सिर्फ़ु गुड़ खे शौक़ सां खाईंदा आहिनि, पर गुड़ लाइ तैयार थियल हिन चास खे अवाम बेहद पसंदि कंदो आहे। कमद जी रस जॾहिं गुड़ जी शक्ल अख़्तियार करे वठंदी आहे त गुड़ ठाहिण जो टियों मरहलो शुरू कयो वेंदो आहे। गुड़ जॾहिं पची तैयार थींदो आहे त उनखे काठ जे हिन तख़्ते में ख़ाली करे थधो करण लाइ रखियो वेंदो आहे। गुड़ जो मयार ऐं मिक़दार तोड़े रंग ऐं रूप आबादगार पारां आंदल कमद ते मुश्तमिल हूंदो आहे। बाबा ही गन्ने करीबन 10 मण गन्नो हुजे न 45 खां 50 किलो गुड़ जी एवरेज में अचे थो 10 मण गन्ने मां। ऐं जेको बिठल कमाद आहे हुनजी एवरेज 5 किलो वधीक थी अचे ऐं जेको किरल कमाद आहे हुनजी एवरेज 5 किलो घटि थी अचे। हितां जो अवाम तोड़े पंहिंजे लाइ आम गुड़ इस्तेमाल छो न कंदो हुजे, पर ॾेह तोड़े परॾेह में रहंदड़ पंहिंजे प्यारनि लाइ तोहफ़े में ख़ासि स्पेशल गुड़ तैयार कराईंदो आहे। फरमाइश पे भी गुड़ बनाया जाता है, पिस्ता बादाम स्पेशल गुड़ जो होता है। लोग आते हैं अपना सामान लेके आते हैं, गुड़ बनवा के लेके जाते हैं और देसी घी वाला जो जितना खर्च करेगा उसका उतना अच्छा गुड़ बनेगा। सादा गुड़ भी बनाया जाता है और स्पेशल भी बनाया जाता है। जो स्पेशल बनाते हैं वो लोग खुद अपना सामान लेके आते हैं, इसमें बादाम, चारे मगज, किशमिश, कोपरा और मूंगफली और इसके अलावा देसी घी भी मतलब गुड़ में डाला जाता है, जिसको स्पेशल गुड़ कहते हैं। चौथे मरहले में गुड़ जॾहिं पची तैयार थी वेंदो आहे त काठ जे ठहियल सांचनि ज़रिए हथ जी मदद सां उनखे टिकिन जी शक्ल ॾिनी वेंदी आहे। गुड़ जॾहिं ठही तैयार थींदो आहे त बोरियुनि में भरे मुख़्तलिफ़ दुकाननि ते विकिरे लाइ मोकिलियो वेंदो आहे। न सिर्फ़ दुकाननि पर आस पास जो अवाम गुड़ ख़रीद करण लाइ चीचड़े जो रुख भी कंदो आहे। बाबा ही बाज़ार वारा त असां खां वठंदा 4500, 4600, 4400 रुपया मण। बाक़ी जेका लोकल ग्राहक अचनि पिया हुन में असांखे 5 रुपया वधीक भी मिलनि था। त पोइ गुड़ जे हिसाब सां गुड़ भलो आहे। हर को फरमाइशी खणी थो वञे परे परे, को पंजाब खणी पियो वञे, को कोटिया,
गुड़ जो मतलब चाह भलो तो ठहे, खाण में भलो आ। असां वटि किलो जे हिसाब सां वञे पियो 110 रुपया 112 रुपया जेका दुकानदार खणंदा, बाक़ी जेका लोकल अचंदा उन्हनि खे असां 120 125 रुपया ॾियूं।